राठौड़ मलीर जे समाजी अगवान आबादगार गुलाम कादिर बरो बुरफत गुज़रियल ॾींहुं अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मूलयाम शोरो लॻ मुंहिंजी 15 एकड़ सर्वे ज़मीन मौजूद आहे जंहिं ते मलीर मोइदान जो बासर वडेरो शहाबुद्दीन बुरफत पंजन बाठनि सां गॾिजी ज़मीन ते मुसलसिल हलाऊं करे कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे ऐं असांजे ॻोठ लॻ क़ब्रिस्तान ऐं ख़ाली ज़मीन तां गैर क़ानूनी तौर मिटी खणाए 400 फुट ताईं जा खॾा हणी छॾिया आहिनि जंहिं ख़िलाफ़ आउं सिर सां कफ़न ॿधी मज़ाहमत करे रहियो आहियां जंहिं सबबि वडेरो मुंहिंजे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायुनि जा हमला कराए रहियो आहे। मुंहिंजे घर ते फायरिंग करे मारण जी बि कोशिश कई वई आहे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। जेकॾहिं मुंहिंजी जान खे को बि नुक़सानु पहुतो त उन जो ज़िम्मेवार ॼाणायल वडेरो ऐं संदसि वाठा हूंदा। सिंध हुकूमत ऐं लाॻापियल अमलदार बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कनि।